टंडवादम में आज़ाद फ़लस्तीन रैली कढी वई। रैली मोहम्मदी चौक खां निकिती, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदे एमए जना रोड ते पहुती। रैली में मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि ऐं उस्तादनि वॾे अंग में शिरकत कई। रैली में शरीक शागिर्दनि फ़लस्तीनी अवाम जे हक़ में जॾहिं त इसराइल जी जारियत ऐं दहशतगर्दी जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते डायरेक्टर शोबा अतफ़ाल ऐं सदर तंज़ीम उस्ताज़ा ज़िले सां गॾु प्रोफेसर अहमद बिलाल गौरी पेटे अलफ्ताल के टंडवादम के सदर लखा ॾिनो। ख़ासि के लिए जमायत इस्लामी के ज़िले सांगड़ के अमीर अब्दुल गफूर अंसारी, बेरिया फाउंडेशन स्कूल के दाऊद अहमद गुल, जिंदगी मेन उर्दू स्कूल के मोहम्मद अली चंद्रीगर, जमायत इस्लामी टंडवादम के अमीर अब्दुल सत्तार अंसारी, अल खिदमत फाउंडेशन ज़िले सांगड़ के सदर अदील मारूफ, दी सिटी स्कूल के एडमिनिस्ट्रेटर मिर्ज़ा अशफाक बेग, मुज़फ़र अली बहलम, दी स्पाक स्कूल के शाहिद अली गोरी ऐं ॿियनि रैली खे ख़िताब कयो। उन्हनि चयो त फ़लस्तीनी अवाम मथां जेको ज़ुल्म कयो पियो वञे, असां उन जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। उन्हनि चयो त फ़लस्तीन जी आज़ादी ताईं असांजी एहतिजाजी रैली जारी रहंदी। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।